कंदासी पीपी चेयरमैन ऐं वफ़ाक़ी परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी पारां सन हादसे ते ॾुख जो इज़हार कयो आहे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त सन भरिसां पेश आयल अफ़सोसनाक हादसे में 15 इंसानी जानूं ज़ाया थियण ते अफ़सोस आहे। लाॻापियल इख़्तियारू कारण मालूम करे हादसे जी रोकथाम लाइ उपाउ वठनि। सन भरिसां अफ़सोसनाक हादसे में ॿिनि औरतुनि समेत 15 मुसाफ़िर फ़ौत जॾहिं त 6 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कई पिया। पीपी चेयरमैन ऐं वफ़ाक़ी परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी पारां सन हादसे ते ॾुख जो इज़हार कयो वियो आहे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त सन भरिसां पेश आयल अफ़सोसनाक हादसे में 15 इंसानी जानूं ज़ाया थियण ते अफ़सोस आहे। लाॻापियल इख़्तियारू कारण मालूम करे हादसनि जे रोकथाम लाइ उपाउ वठनि। सन भरिसां अफ़सोसनाक हादसे में ॿिनि औरतुनि समेत 15 मुसाफ़िर फ़ौत जॾहिं त 6 ॼणा ज़ख़्मी थी पिया। ख़बर अवां सां शेयर कई पिया। पीपी चेयरमैन ऐं वफ़ाक़ी परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी पारां सन हादसे ते ॾुख जो इज़हार कयो वियो आहे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त सन भरिसां पेश आयल अफ़सोसनाक हादसे में 15 इंसानी जानूं ज़ाया थियण ते अफ़सोस आहे। लाॻापियल इख़्तियारू कारण मालूम करे हादसनि जी रोकथाम लाइ उपाउ वठनि। सन भरिसां अफ़सोसनाक हादसे में ॿिनि औरतुनि समेत 15 मुसाफ़िर फ़ौत जॾहिं त 6 ॼणा ज़ख़्मी थी पिया।